अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? उमेद त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदो, अल्लाह ताला जी अमान में हूंदो। दोस्तों, अॼु हिकु गुज़ारिश, तव्हां अगरि चाहियो था मज़बूती सां कामयाबु थियणु, त उन जे लाइ मुंहिंजे हिन कुझु अल्फाज़नि खे, कुझु लफ़्ज़नि खे लिखी रखिणो पवंदो तव्हांखे। अगरि मुंहिंजे हिननि ॻाल्हियुनि खे तव्हां लिखी रखो था त मां तव्हांखे यकीन थो ॾियारियां त तव्हांजी कामयाबी पॉसिबल आहे। ॾिसो कीअं, सभ खां पहिरियां ई जॾहिं इंसान कंहिं हिकु पटड़ीअ ते हलंदो आहे, फ़र्ज़ु कयो तव्हांखे कामयाबु थियणो आहे। हाणे तव्हां हिन कामयाबी जे लाइ हिकिड़ी राह सिलेक्ट कई आहे। हाणे उन राह ते तव्हांखे हलणो आहे। उन जे लाइ कामयाबु थियण जे लाइ तव्हांखे छा करिणो पवंदो? उन जे लाइ सक्सेस हासिलु करण जे लाइ तव्हांखे हिकिड़ो ई कमु करिणो पवंदो मुंहिंजा दोस्तो। उहो कमु इहो आहे त तव्हांखे उन खे मज़बूती सां पकड़णो पवंदो। उन कामयाबी खे ज़हन ते तारी करे छॾिणो पवंदो त मूंखे इहा मंज़िल यानी आओ हासिलु करणी आहे। जॾहिं तव्हांखे मंज़िल जे कढ वॾी मज़बूतीअ सां पवंदा आहियो त उहा मंज़िल तव्हांखे उन ई मज़बूतीअ सां हासिलु थींदी आहे। ऐं उहा मंज़िल जॾहिं तव्हांखे हासिलु थी वेंदी आहे दोस्तो, त तव्हां यकीन ॼाणो तव्हांखे हैरान कुन नतीजा मिलंदा आहिनि। सो कामयाबु थियण जे लाइ तव्हांखे सभ खां पहिरियां ई इहो कमु करिणो आहे त तव्हांखे पंहिंजी कामयाबी खे यादि करिणो आहे। तव्हांखे पंहिंजी मंज़िल खे हासिलु करण जे लाइ उन ते पुख़्तगी हासिलु करणी आहे। पुख़्तगी तमामु ज़रूरी आहे कामयाबु थियण जे लाइ दोस्तो। पुख़्तगी तमामु ज़रूरी आहे तव्हांखे पंहिंजी मंज़िल हासिलु करण जे लाइ। सो उमेद त तव्हां इन नसीहत ते अमल करे कामयाबु थींदो। अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ताकी मां तव्हांजे लाइ अहिड़ियूं वीडियोज़ काफ़ी सारियूं खणी अचां। मिलूं था अगली वीडियो में। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह ताला तव्हां सभिनी जो हामी नासिर।